उर्स पाक आना सोने मुर्शिद करीम जे रूह मुबारक खुश करण जे लाइ मां तव्हांखे ॿियो तोहफ़ो थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मूंखे कसम आहे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे। एॾो त पावरफुल नुस्ख़ो आहे, एॾो त पावरफुल वज़ीफ़ो आहे जे यकीन सां पढ़ो त जबल बि पुरज़ा पुरज़ा डरी पवंदो, जबल ठरी पवंदो। जेको तुंहिंजो कमु आहे मक़सद आहे पूरो थी पवंदो, का बि तुंहिंजी मुश्किल न रहंदी। कंहिं बि मक़सद जे लाइ पढ़ंदे अलाह तोखे उन मक़सद में कामयाबी ॾींदो। वो विर्द आहे आयत करीमा जो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ला इलाहा इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। सौबिर, ये आयत सौबिर रोज़ानो कंहिं बि कम में तव्हां अटकंदव न, मुंझारो न ॾिसंदव। जंहिं रस्ते सां वेंदव अलाह तव्हांजो रस्तो आसान कंदो। पर जेकॾहिं का वॾी मुश्किल, का वॾी हाजत, वॾी ज़रूरत आहे, इन आयत करीमा जो लख फेरा